मीरपुर माथेले में डीसी घोटकी पारा कोरोना वायरस खिलाफ फ्रंटलाइन ते बीठल डॉक्टरन, असिस्टेंट कमिश्नरन ऐं मुख्तियारकारन जे मान में मोहसिन घोटकीअ जे उनवान सां तकरीब कोठाई वई। ज़िले काउंसिल हाल मीरपुर माथेले में कोठायल तकरीब में एमएनए सरदार मोहम्मद बख्श खान महर खास मेहमान तौर शिरकत कई। उन मौके ते तकरीब के खिताब कंदे एमएनए सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो त ज़िले इंतजामिया ऐं सेहत खाते जे टीमन कोरोना वायरस दौरान पाण मल्हायो आहे। उन करे खेनि खिराज तहसीन पेश कजे थो। हुन चयो त डिप्टी कमिश्नर पारां ज़िले जे डॉक्टरनि ऐं ॿियनि ऑफिसरनि तोड़े अमले खे मञता ॾियणु हिकु साराह जोॻो कदम आहे, जंहिंसां सदन हौसला बुलंद थींदा। उन मौके ते डिप्टी कमिश्नर घोटकी ख़ालिद सलीम चयो त कोरोना वायरस खिलाफ़ जन डॉक्टरनि, रेवेन्यू ऐं पुलिस ऑफिसरनि तोड़े लाॻापियल खाते जे अमलदारनि ऐं मुलाज़िमनि फर्ज़ अदा कया आहिनि, उहे घोटकीअ जा मोहसिन आहिनि, छो त हुननि पंहिंजूं ज़िंदगियूं दाव ते लॻाए कोरोना वायरस में मुब्तला मरीज़नि जो इलाज ऐं ख़्याल रखियो आहे, जंहिं करे घोटकीअ में वायरस जो तनासुब घटिजी 1 सैकड़ो ताईं पहुची वियो आहे। तकरीब दौरान एमएनए सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं डिप्टी कमिश्नर घोटकी पारां कोरोना वायरस खिलाफ़ जंग में पहिरें महाज़ ते बीठल डॉक्टरनि तोड़े लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि में मञता सर्टिफिकेट ऐं डिस्काउंट कार्ड विरहाया। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।